अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु सईद पिताफ़ी अॼु असां वटि माना सुबुह खां वठी ज़ाहिर न हो, सॼो ॾींहुं माकड़ डुकाइण जे काॾो, सॼो ॾींहुं माकड़ डुकाइण जे काॾो बहितरीनु हारी आहे, बहितरीनु महिनतकार आहे। माना हाणे एॾो परेशान आहे, हीअ न आहे परेशान पर पूरो पाकिस्तान परेशान आहे। पर नारे तालुके जी आवाम जेके आहे न तमामु घणी में घणी परेशान आहे। उन को पुछा कयूं था माकड़ तूं कहिड़े तरीक़े सां हिनखे डुकाईंदो, कीअं मसला हल थींदा, तुंहिंजा छा थींदो? सईद पिताफ़ी ॻाल्हायो साईं। तमाम माकड़ ॾाढो परेशान कयो आहे, फसल खाई हुई, तमाम तबाही मचाए छॾी आहे पूरी। हाँ और माना इन जो छा मतलब आहे, कीअं मसलो हल थींदो? तुंहिंजो छा मुतालबो आहे गवर्नमेंट को, छा मुतालबो आहे? त गवर्नमेंट हिकु बेवकूफ़ गवर्नमेंट आहे जेके स्प्रे थी करे करोड़ रुपया ख़र्च थी करे, पर हिन माकड़ खे जेकॾहिं ख़रीद करे न फी किलो 1000 रुपए ते पूरी आवाम मेड़े सेड़े गवर्नमेंट जे हवाले कंदी, जल्दी ख़ात्मो अची वेंदो। माना इहो तुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त माना गवर्नमेंट ख़ुदि इनखे ख़रीद करे 1000 या 1500 स्प्रे ते करप्शन थी हले, हिकिड़ो लीटर स्प्रे था कनि, ॿियो वरी विकिणनि था, बसि माना तुंहिंजो मुतालबो आहे त आवाम इन में ख़ुशि थींदी, इन में आवाम दिलचस्पी वठंदी, हर कोई पंहिंजी माना इलाइक़े में माकड़ मारे ख़तमु करे गवर्नमेंट खे पुॼाए, वोटा भरे, गाॾियूं भरे, माना इन में रोज़गार आवाम जो ठहंदो, ख़ुशहाली पैदा थींदी, माकड़ जो बि ख़ात्मो अची वेंदो। माना इहो ई तुंहिंजो मुतालबो आहे, ख़ुदि ख़रीद करे फी किलो 1000 रुपए ते। माना राति ॾींहुं माण्हू महिनत करे, माकड़ काॾे करे गवर्नमेंट कीअं माना भले साड़े छॾे समुंड में उछले जाड़े करे, भला ख़रीद कंदी न, पूरी आवाम हुनखे पकड़े गवर्नमेंट जे हवाले कंदी। स्प्रे था रखे इलाइक़े में कनि था, कंहिं में करप्शन किथे आहे कोन्हे, किथे आहे। इहो आइडिया तुंहिंजो मूंखे वणे तमामु। मां इहो मुतालबो थो कयां त गवर्नमेंट हिनखे ख़रीद के जीअं खुंभ ख़रीद कंदी आहे, या अहिड़ा का ॿिया जीवत हूंदा हुआ उहो बि ख़रीद कंदी आहे, माकड़ खे ख़रीद करे समुंड में उछले। इहो आइडिया मूंखे तमामु बहितरीनु वणे थो दोस्तो। जीअं त सईद पिताफ़ी चई रहियो हो त माना माकड़ खे गवर्नमेंट ख़ुदि ख़रीद करे, माना पैसनि सां वठे 1500 या 2000 जे किलो जे हिसाब सां, पोइ माना माकड़ जेके आहे न माना ख़ुदि पाकिस्तान में छा पर माना काथे माना हूंदी बि न। सिंध गवर्नमेंट आहे त सिंध गवर्नमेंट वठे, जे वफ़ाक़ जी आहे जिते जिते जंहिंजी हुकूमत आहे उहा हुन माकड़ खे ख़रीद करे ख़ुदि पैसनि सां वठे, पोइ अवाम बि उनखे माना दिलचस्पी सां हर कोई पंहिंजे इलाइक़े में माना कंहिंखे माकड़ खे माना ईंदी त माना उन खे बि न चवंदा ॿिए खे त इहा असांजी माकड़ आहे त असां हिनखे पैसनि सां विकिणूं। माना इहा माकड़ हुते जी हुते ख़तमु थी वेंदी, पोइ आवाम जी रड़ दां न हूंदी त माना को माकड़ आहे असां वटि। गवर्नमेंट खे इहो ई सईद पिताफ़ी जो मुतालबो हो त ख़ुदि ख़रीद करे हिन वीडियो खे जल्द जल्द शेयर कयो, ऐं जेको ॼाण वारो माण्हू आहे अवाम ताईं उनखे पहुचायो वञे, जीअं त इन जो आइडियो गवर्नमेंट खे अचे त माना इहो इनखे ख़रीद करण जो प्लान ठाहे। त बाक़ी ॿियो प्लान हिन माकड़ जे ज़रिए में का शइ जो माना प्लान नथो थी सघे। जेको स्प्रे थिए थो त उहो काथे थिए थो, काथे थिए नथो, उन में जाली माली नुक़सान बि थियनि था, पर माना उहा माकड़ जे माना उहा उन में जारी नथी थिए। महिरबानी। हाँ सही, तो ये सही है, सही बिल्कुल सही मुतालबो है। ठीक है, मेहरबानी।